टाइम ॾिठो अथई 1 थियो अथई राति जो। हल अंदर हल, पापा खे पतो पवंदो न कि राति जो 1 बजे आहे त कुटी पूरो करे चवंदी बनी चवंदी पापा हाणे वञी सुतो अथई। पुछे पियो किथे आहे किथे आहे किथे, छा जवाब ॾियां? तोखे 36 फोन कया, हिकिड़ो बि फोन खई? जॾहिं ॿाहिरि रुली पिनी थो न त घड़ी बि ॾिसी लाहींदो कर। हल अंदर हल, कपिड़ा हली वठ। मूंखे इहो सम्झ में कोन थो अचे तव्हां ॾींहुं घटि आहे जो राति जो था पार्टी कयो, ॾींहं जो पार्टी करे लाइ न कयो है? तो त मूंखे चई कि मम्मी मां राति जो 10 बजे ताईं अची वेंदसि, करने कराईंदे राति 1 करे छॾिया अथई। सॼो ॾोह त मुंहिंजे मथां अची वियो। तुंहिंजो पापा चए थो तोई छोकिरे खे बिगाड़ियो अथई, सॼी छूट ॾेई छॾी अथईसि। पीअंदा कंदा बि आहियो छा तव्हां? केरु ॾिसी लाहींदो त छा चईंदो कि नंढो छोकिरो राति जो रुले पिने थो, मिटियूं माइटियूं कीअं चढ़ंदी? उमिरि त थी वई अथई शादी जी। ॿिया तुंहिंजा दोस्त वेंदा अथई, हुननि जा माउ पीउ हुननि खे कुझु कान था चवनि? तुंहिंजे ग्रुप में सभु छोकिरा ई दोस्त अथई न, छोकिरी त कान अथई न? पहिरीं ॿुधाए थी छॾियईं, ॻाल्हि जो ध्यानु रखजई हिनजो। किथां वये पिक्चर ॾिसण? कहिड़ी? लच्छू वियो ॻोठ में, पोइ अकेलो वये? हिकु पापा मम्मी जी बि टिकट कराए छॾी आहे, असांखे बि वठी हली आहे। रोटी त तोखे खाइणी कान्हे, ॿारहं डरे जो आयो हुई, एॾी रोटी जान कई अथई छा? पापा खे वञी चइजईसि पाणे सुबुह जो वठंदी तुंहिंजी ख़बर।